सरारा मुड़ा पुजाड़ो मैडम ऐ केर केड़ा पे खणी वनी एडा एडा मुखे मुकड़ा न खीर नंढी साइण जो आहे तोखे की न ॾींदुसि मुख तो जवाब ॾे हां आऊं चोई थी खीर मुख दे न साइण हां ये खीर वांगल ना दे मुख के माई फिटी आहे छा तुंजी मुझे मानो के तू धक की आयो आ अले ऊ तो तुझो खास माण्हू आहे न हां कीअं न बदलो वठंदी हां हाउ ऐं बदलो कंदस हिक दफा न 1000 दफा कंदस ऊ तो मूंखे भी खबर है तो तू कुजाड़े लाइ थी बदलो करे न छोरे जो हां वॾी साइण मूंखे ईअं मत सम्झ ई वड़ वेड़े चन जो कीने जे तूं पई सोचे हां मस्जिद जो कख तो पंड के समझी हां दम के न आ खीर नंढी साइण खे ॾींदुसि जेकॾहिं हू तोखे ॾे त मूंखे एतिराज़ कीने गाल सुण मुंजी एक कदम अॻिते वधे न त ई टंगू जेके न हथ त लगाए ॾिस मुंहिंजे माण्हूअ खे त पोइ मां तोखे ॾिसां हा हाणे तू चओ मूंखे तू लोटे में हथ विझ त मां तोखे ॾिसां थी हां विधो खण आई त निकिर छो तुझे पे जो घर आ निकरा हिता पी जो न मुंहिंजे मुड़स जो घर आहे इहो लोटो हितां किथे न वेंदो मुंशी पुजाड़ो मुझे रे इन सोरे सारंगे के खूहे जी मजूरी जुड़ी वई का हाओ मुदरे ई गाल सच्ची आहे ई सोरत मगे अगे खां अगरो थींदो पियो वने ए मुदरी सोत मो तोखे शुरू मज चयो तेने सोरे खे चिप ॾियार चिप ए तो मौजी गाल ते ध्यान ई की न ॾिनो ए हू वक्त वियो गुजरी खे याद कर मां कुजाड़ो जुड़ंदो हाओ ये त बेली आहे बाकी जेका तोजी मर्जी सलाम जी त इन सोरे सारंगे खे ठप मारण मां ॿियो की किन जुड़ंदो कुजाड़ो तो सोचे मुंजी जवाब कोन तो नी आओ मुदरे तोजी सोच बिल्कुल सही आहे नेठ वञी ई करणो पवंदो हाओ इन कम में निभागा अवेर कयो न त ईअं कीअं थिया अरे मुदरे इन कम खां वरी तो रोके जो छॾियो हा मुंची गलती मोहजी आहे न त इन छोरे जा हॾाई सड़ी वञनि हा ए सरूड़ा गाल समझाव कन कहिड़ी ॻाल्हि मुंशी ए निभागा ई मुदरी एॾो मथो हयो ए उन ते ध्यान कीमत ॾिनो का ए मुंशी ई ॻाल्हि त असां दिलि सां सोई आहे हा मुंशी छो त बयान करे सुणायूं ए बेली घोरियो ए मुज़ेरी वरी बि की न थो चवे कन ॾेई सुणो ए मोह जी ॻाल्हि कन ॾेई सुणो आउं जेकी चवां थो पिंड मंझि वञी आई पाण में सलाह कयो त ई कमु कीअं कंदा सलाह करे अची मूंखे सुणायो अच्छा कजो सरूड़ा हल त सलाह कयूं हलो ले पापा हलो सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो